करे वठ राम जी भक्ति जहीं माथे भलाई। करे वठ राम जी भक्ति जहीं माथे भलाई। बिना भगवान भक्ति जे कहीं ना शांत पाई। बिना भगवान भक्ति जे कहीं ना शांति पाई। ना शांत पाई, ना शांत पाई, ना शांत पाई, ना शांति पाई, ना शांति पाई, ना शांति पाई। करे वठ राम जी भक्ति जहीं माथे भलाई। करे वठ राम जी भक्ति जहीं माथे भलाई। भगत सा प्यारो लगे भगवान के खुद भगत थो। भगत सा प्यारो लगे भगवान के खुद भगत थो। भगत सा प्यारो लगे भगवान के खुद भगत थो। भगत सा प्यारो लगे भगवान के खुद भगत थो। भगत वारे के हमेशा भगत वारे के हमेशा पूजे सारो जगत थो। भगत वारे के हमेशा पूजे सारो जगत थो। कर्म ऐं धर्म यज्ञन खां भगत भगवान भाई। कर्म धर्म यज्ञन खां भगत भगवान भाई। बिना भगवान भक्ति जे कहीं ना शांत पाई। बिना भगवान भक्ति जे कहीं ना शांति पाई। भगत वस निर्गुण मंझाई थे सगुन अवतार थो। भगत वस निर्गुण मंझाई थे सगुन अवतार थो। भगत वस निर्गुण मंझाई थे सगुण अवतार थो। भगत वस निर्गुण मंझाई थे सगुन अवतार थो। भगत वस भगतन संता कम भगत वस भगतन सदा सब कम करे करतार थो। भगत वस सत भगतन संता सब कम करे करतार थो। भगत वस भगतन संता सब कम करे करतार थो। भगत वस भगतन सदा सब कम करे करतार थो। ॾिसो कीअं अर्जन जे रथ खे हलाए पियो कन्हाई। ॾिसो कीअं अर्जन जे रथ खे हलाए पियो कन्हाई। पियो कन्हाई, पियो कन्हाई, पियो कन्हाई, पियो कन्हाई, पियो कन्हाई, हलाए कन्हाई। करे वठ राम जी भक्ति जहीं माथे भलाई। करे वठ राम जी भक्ति जहीं माथे भलाई। भगत सैने जी ॾिसी भग
भगवान खुद सैनो थियो भगत सैने जी दिसी भगवान खुद सैनो थियो धारे रूप कबीर जो हरि धारे रूप कबीर जो हरि यज्ञ वची पूरो कयो धारे रूप कबीर जो हरि यज्ञ पूरो कयो कहे ट्रेऊं भक्तिय जी महिमा हरिय पाण गाई कहे त्यों भगत जी महिमा हरिय पाण गाई कहे ट्रेऊं भक्तिय जी महिमा हरिय पाण गाई कहे त्यों भक्ति जी महिमा हरिय पाण गाई हो बिना भगवान भक्ति जे कहीं ना शांत पाई बिना भगवान भक्ति जे कहीं न शांति पाई हो करे वट राम जी भक्ति यही माथे भलाई करे वट राम जी भक्ति जही माते भलाई के भलाई दी के भलाई के भलाई यही माथे भलाई ते भलाई ते भलाई करे वट राम जी भक्ति जही माथे भलाई ओ करे वट राम जी भक्ति जही माते भलाई जही माथे भलाई हो जही जही माते भलाई प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम हींअर असां गीता जो ज्ञान ॿुधोसीं गीता जी महिमा ॿुधीसीं जेतिरी महिमा कजे ओतिरी थोरी महिमा गीता जी ॻाइण सां असांजे मन में गीता लाइ प्रेम पैदा थींदो आहे भॻवान लाइ प्रेम पैदा थींदो आहे जंहिंजे मन में प्रेम पैदा थिए उहो गीता ज्ञान जो अधिकारी थींदो भॻवानु चई जेको तपस्काए न हुजे जंहिंजे मन में मुंहिंजी भक्ति न हुजे उनखे मुंहिंजो ज्ञान न ॾियो इदम ते न तपस्काए न भक्ताए कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम जंहिंमें सेवा जी भावना ई कान्हे न च मां ॿियो अभ्यसूयति जेको मुंहिंजी निंदा कंदो जी भॻवान जी निंदा केरु कंदो भॻवान गीता खोड़ जॻह ते चयो आहे जेके आसुरी संपदा वारा आहिनि मुंहिंजी निंदा कंदा आहिनि मामात्म पर देहेशु प्रदशंति अभ्यसूयका मुंहिंजी बि निंदा कंदा आहिनि पंहिंजे शरीर में उन्हनि जे शरीर में मां रहंदो आहियां छाकाणि भॻवानु सभिनी जे दिलि में आहे पोइ आसुरी भावर वारो हुजे उनजे मन में बि भॻवानु त आहे ई आहे भॻवानु ईअं न थो चए त भई मां को पसुनि में न आहियां या पखियुनि में न आहियां जेके आसुरी योनीअ में आश्रित आहिनि उन्हनि में न आहियां मां उन्हनि में बि आहियां सभिनी में आहियां पर के मूंखे ॾिसनि था के मूंखे नथा ॾिसनि जंहिंजी भावना आहे श्रद्धा आहे किथे बि हुजे न भले आसुरी योनी में छो न हुजे भॻवान जे मुंहुं करे उनखे छा चइजे कीअं चइजे मिसाल प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी गाॾी बीठी आहे देहरादून में किथे बीठी आहे देहरादून एक्सप्रेस त लंघंदी आहे न उहा देहरादून में बीठी आहे सुबुह जा 10 सवा 10 थिया आहिनि मुंहुं हुनजो बम्बई जे पासे आहे हरिद्वार जे पासे आहे माना अचण वारी आहे हिन पासे बम्बई वञण वारी सम्झो जेका हिते
राति जो हींअर 9-10 वेंदी त कल्ह उहा सुबुह जो उतां हली देहरादून मां त कल्ह सुबुह जो 10:15 हली मुंहुं वरितो कहिड़े पासे बम्बई जे पासे कहिड़े पासे उनखे छा चइबो आहे उनजो सेंटर बम्बई आहे बम्बई ॾे अचे थी पंहिंजे सेंटर ॾे अचे थी पंहिंजे घर ॾे अचे थी त उनखे चइबो आहे अप ट्रेन छा चइबो आहे हा न वञी ॾिसजो भई अप कहिड़ियूं आहिनि मुंहुं ख़ाली अथसि बम्बईअ ॾे हलण जी तयारीअ में आहे उनजो नालो अप ट्रेन थो थी वञे हली अञा बीठी त उते ई आहे वरी बम्बईअ में बीठी हुजे मिसाल उहो पतो बि करे सघिबो आहे न मुंहुं अथसि देहरादून ॾे बड़ौदे जे पासे उनखे छा चवंदा आहियूं डाउन ट्रेन राति जो 10-10 बांद्रा ते बीहो त डाउन ट्रेन में वेठा आहियो डाउन माना हेठि वञे कोई आसुरी संपदा वारो व्यक्ति हुजे ऐं भॻवान ॾे ख़ाली मुंहुं करे भले आसुरी कमु करे ऐं चवां नथो छाकाणि त डिस्कस में ॾाढो वक़्तु लॻंदो आहे पर ख़ाली हिकिड़ो कमु करे ओॾी महिल श्री कृष्ण भॻवान खे यादि करे वठे छा चयमि हनुमान वांगुरु हाणे त ज़ोर सां मुख सही कंहिंखे बि हाणे पर थोरो कुझु चए त सही न वात सां छा चवंदो आहे हाणे हनुमान खे अप चवां या डाउन चवां मुख है इहो आसुरी संपदा जो आसुरी क्रिया आहे कोई देव क्रिया न आहे भॻवान कंहिंजी पूॼा करणु कंहिंखे ख़ुशि करणु कमु बि आसुरी आहे करे बि अलाए किथे थो ऐं बानर योनीअ में बि आहे पर ख़ाली वात सां श्री राम एतिरो चई छॾे जय श्री राम हाणे साईं दुनिया भर जा शास्त्र जंहिं पासे खपनि उहा कयो दुनिया जा माण्हू जंहिं पासे कयो संत महापासे कयो भॻवान खे बि उन पासे करे छॾियोसि सभु छा चवंदा अप आहे हनुमान डाउन न आहे करे ॾेखारियो डाउन कंहिंमें दम आहे तव्हां बि छा बि कयो मुंहिंजी ॻाल्हि हुयो भले गीता पाठ कयो पर जे विर्ती ॿिए पासे कयो त आउं डाउन चवंदोमांव गीता जो पाठ करे वरी साईं ज्ञान भॻवान ने नथा रखो अरे श्री कृष्ण भॻवान गीता ठाही आहे उन में विर्ती रखी करे वो सूरदास जी कथा न ॿुधाव भले गीता पढ़े न पढ़े गीता खणी भॻवान खे यादि पियो करे अप चओसि छा चयमि ऐं गीता तव्हां हथ में खणी आहे हुनखे अरे हीउ कमु कोन करे भई हीअं छा कई गीता हथ में आहे त तव्हांखे मां छा चवंदुमि सभु दुनिया छा चवंदी सभु शास्त्र छा चवंदा भॻवानु छा चवंदो तव्हांखे ॾंड कहिड़ो मिलंदो डाउन वारो फल चओ ॾंड मिलंदो इनाम न मिलंदो इन करे जेतिरो थी सघेव हिकिड़ो भॻवान खे यादि कजो न बोल श्री कृष्णचंद्र भॻवान की ईअं ॾिसो भीष्म पिता में गीता कोन ॿुधी छा चयमि साम्हूं वेठो ॾिसे पियो पर फल वरी वधीक मिलियुसि ख़ाली ॾिठई कंहिंखे ॾिठई भई अर्जन आहे उहो ॿुधे पियो हथ जोड़े वेठो आहे ऐं कृष्ण भॻवानु गीता जो ज्ञान ॾिए पियो चई साईं मूं ते बि कृपा कयो हा न आऊं बि अर्जन थियां हा ऐं ईअं तव्हांजी गीता ॿुधां हा हाणे हुनखे छा चवंदुमि बराबरि तव्हांजी ॻाल्हि मथे सॼी संगत पुछे कंहिंखे ताक़त आहे डाउन करे सघे पर साईं दुर्योधन वरी ॿिए पासे पियो नियारे भॻवानु त साम्हूं बीठो हुउसि नियारे ई कोन पियो छा चऊंसि हा हाणे दुर्योधन कहिड़े पासे पुॼे तव्हां त भॻवान जे पासे थी वञिजो भॻवान खे यादि कजो भॻवान जी सुहिणी सूरत मोहिणी मूरत पंहिंजे मन में दर्शन कजो आहे सही मां नथो विहारजो वेठल आहे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि टाइम थी वियो तंहिं हूंदे बि हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायां हीअ सत्संग आहे हिते मां रामायण पढ़ां त सभिनी खां पहिरीं केरु ईंदो आहे हनुमान ईंदो आहे राम छो न ईंदो आहे हा मौजूदु आहे शाबाश इहा ॻाल्हि सम्झण जी आहे राम त हमेशह मौजूदु आहे ईंदो बि न आहे वेंदो बि न आहे त भॻवानु तव्हांजे भॻवान खे मन में विहारियो न विहारियोसि न कढोसि ॿाहिरि भॻवान खे मन में विहारियो न विहारियो मां न चवंदुमि ख़ाली दर्शन कजो हा न सवली ॻाल्हि त ॿुधायो ॾुखी भॻवान खे विहारियो अड़े विहारियो न विहारियो तव्हां ॿाहिरि कढोसि मूंखे कोई चिंता न आहे भॻवान खे ॿाहिरि कढी बि न सघंदा तव्हां में दम बि न आहे न को पाण निकिरे न को तव्हां इहा त वॾी ॻाल्हि आहे केॾी महिल कंहिंखे कढणु हुजे न अटकल कंहिंखे हूंदी आहे हर कंहिंखे न हूंदी आहे त कढी सघिबो न भॻवान खे त भॻवान खे मन में विहारियो या न विहारियो तव्हांजी मर्ज़ी पर भॻवान खे ॾिसिजो सही
वेठो आहे अथव किथे न किथे, कुंड में हुजे, पासीरो हुजे, विच में हुजे, साइड में हुजे, हेठि हुजे, मथे हुजे, जे भॻवान जो दर्शन कंदा त बेड़ो पारा बोल। श्री कृष्ण भॻवान की जय।